अस्सलाम वालेकुम दोस्तों। साइंस क्लास चौथों जे चैप्टर नंबर 3 में 2 चैप्टर पाण अगे पूरा कया आहिनि। उन्हनि में MCQs बि कढिया आहिनि जेके 20 MCQ सवाल ते मौजूदु आहिनि। हीअ बि यूनिट पूरो करण खां पोइ पाण यकीनन हिन मां बि MCQs कढंदासीं। अॼु चैप्टर 3 पढ़ंदासीं। चैप्टर 3 जो उनवान आहे फूड एंड हेल्थ। फूड यानी खाधो एंड हेल्थ माना सिहत। फूड गिव्स अस एनर्जी एंड न्यूट्रिशनल सब्सटेंस फॉर आवर ग्रोथ एंड हेल्थ। हाँ सब खां पहिरीं असांखे इहो सम्झणो आहे खाधो असांखे छा थो ॾे। गिव्स अस यानी कि असांखे ॾे थो फूड खाधो। खाधो असांखे ॾे थो एनर्जी ऐं न्यूट्रिशनल सब्सटेंस। एनर्जी माना तवानाई ॾे थो ऐं ॿी कहिड़ी शइ ॾे थो न्यूट्रिशनल सब्सटेंस यानी कि खुराकी जुज़ा ॾे थो। फॉर आवर ग्रोथ एंड हेल्थ यानी कि असांजे सिहत ऐं वाधारे जे लाइ। उन खां पोइ पाण हिन में मेन ग्रुप ऑफ फूड एंड देयर प्रॉपर्टीज़ जी माना ख़ासियतूं आहे त खाधे जा जेके ख़ासि ग्रुप आहिनि ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं पढ़ंदासीं। हाणे जे खाधे जा ख़ासि ग्रुप आहिनि उहे आहिनि दे आर कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, फैट्स, मिनरल्स एंड विटामिन्स। हाँ सब खां पहिरीं कार्बोहाइड्रेट्स है। कार्बोहाइड्रेट्स जी माना निशास्तो है और उन खां पोइ प्रोटीन यानी लहमियत, फैट्स माना चर्बी, मिनरल्स यानी मैदनियत एंड विटामिन्स। हाँ सब खां पहिरीं असीं हिननि जूं ख़ासियतूं पढ़ंदासीं त ही मिलनि किथां। कार्बोहाइड्रेट्स आर द मेजर सोर्स ऑफ क्विक एनर्जी फॉर योर बॉडी। छो तो कार्बोहाइड्रेट्स यानी निशास्ते जो कमु कहिड़ो आहे उहो जेको तमामु जल्द तवानाई ॾियणु क्विक एनर्जी ॾियण लाइ असांजे जिस्म खे हिकिड़ो ज़रियो आहे कार्बोहाइड्रेट्स। मैदनियत आहे। मिनरल्स आर फाउंड इन फ्रूट्स, वेजिटेबल्स, मीट, ग्रेन्स एंड सी फूड। यानी कि जेके मैदनियत आहिनि या मिलंदियूं आहिनि असांखे फ्रूट यानी मेवा, वेजिटेबल्स यानी भाॼियूं, मीट गोश्त, ग्रेन्स अनाज एंड सी फूड आहे सामूंडी खाधनि मां। मिनरल्स जो कमु कहिड़ो आहे? मिनरल्स हेल्प्स इन बॉडीज़ ग्रोथ एंड कीपिंग इट हेल्दी। यानी कि वो बॉडी जो मिनरल्स जो कमु इहो आहे त बॉडी खे जेको आहे वाधारो ॾियनि था। वाधारे में कमु था उनखे सेहतमंद रखण जे लाइ पिणु मिनरल्स ज़रूरी आहिनि। जीअं कार्बोहाइड्रेट्स जल्द में जल्द तवानाई मुहैया करण जे लाइ। उन खां पोइ 3 नंबर ते आहे विटामिन आर मेनली फाउंड इन फ्रूट्स एंड वेजिटेबल। छो तो विटामिन खे जेको आहे हूअं मिलंदियूं आहिनि भाॼियुनि ऐं मेवनि मां। विटामिन्स जो कमु कहिड़ो आहे त विटामिन्स प्रोटेक्ट्स अस फ्रॉम मैनी डिजीज़। विटामिन जो कमु कहिड़ो आहे? विटामिन जेको आहे उहो केतिरनि ई बीमारियुनि खां मैनी डिज़ीज़ खां असांखे प्रोटेक्ट यानी हिफ़ाज़त कनि था। उन खां पोइ प्रोटीन आहे। प्रोटीन जी माना लहमियत आहे। प्रोटीन मीट, मिल्क, एग, पल्सेस प्रोवाइड अस प्रोटीन। मीट गोश्त, मिल्क खीर, एग्स बेदा, पल्सेस दालियूं असांखे प्रोटीन प्रोवाइड कंदियूं मुहैया कंदियूं। दे आर कॉल्ड बॉडी बिल्डिंग फूड्स। इनखे बदन बनाईंदड़ खाधा पिणु चइबो आहे। दे हेल्प्स ओवर बॉडी ग्रो एंड रिपेयर टिश्यूज़ एंड मसल्स। यानी इहे जेको प्रोटीन आहे इन जो कमु कहिड़ो आहे इहो असांखे मिले हिननि मां थो ऐं इन जो कमु जेको आहे इहो आहे त असांजी बॉडी जेको आहे उन्हनि जी वाधारे ऐं टिश्यूज़ ऐं मसल्स यानी पठा पाण पढ़िया आहियूं। टिश्यू यानी ओजा पठनि ऐं ओजनि खे रिपेयर करण में मदद करे थो। जिते हू टुटी वेंदा आहिनि त उनखे हू रिपेयर करे थो। उन खां पोइ फैट आहे। फैट आर फाउंड इन फैट ये माना चर्बी। फैट आर फाउंड इन ऑयल, बटर एंड मार्जरीन। जेको चर्बी आहे उहा असांखे ऑयल मां, मखण मां ऐं मार्जरीन मां मिले थी। फैट्स आर आल्सो फाउंड इन सीड्स एंड नट्स। ॿिजनि में पिणु मिले थो। फूड्स इन दिस ग्रुप ऑल गिव अस एनर्जी एंड वार्मथ। हाणे ही ॿियो आहे कार्बोहाइड्रेट्स निशास्ते खां पोइ जेको असांजे जिस्म खे एनर्जी बि पहुचाए थो। उन खां गॾोगॾु वार्मथ यानी गरमाइश पिणु ॾे थो। उन खां पोइ विटामिन आहे। विटामिन आवर बॉडी नीड्स ए सफिशिएंट अमाउंट ऑफ विटामिन फॉर इट्स प्रॉपर फंक्शनिंग। असांजे जिस्म खे जेको थो प्रॉपर तरीक़े सां कमु करण जे लाइ विटामिन जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरीं अॼु असां पाण 5 मेन अहम विटामिन जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरीं विटामिन ऐं उनजो सोर्स, उन खां पोइ फंक्शन। सोर्स यानी ज़रियो मिले किथां थो ऐं फंक्शन यानी कमु कहिड़ो आहे उनजो। सभ खां पहिरियों विटामिन ए आहे। ए जेको जंहिंजो सोर्स आहे कैरोट्स यानी गजर, कॉड लीवर ऑयल मच्छीअ जे जहिड़े तेल, इटसी वग़ैरह। इन जो फंक्शन कहिड़ो आहे?
प्रिवेंट नाइट ब्लाइंडनेस, यानी कि रात जी जेका अंधप थींदी आहे उन खां ही प्रोटेक्ट करे थो, प्रिवेंट करे थो, बचाए थो। उन खां पोइ बी कॉम्प्लेक्स आहे। बी कॉम्प्लेक्स जेको आहे उनजो सोर्स कहिड़ो आहे? वेजिटेबल, भाॼियूं, होल वीट ग्रेन यानी सॼी कणिक जा दाणा, फ्रेश मीट, ताज़ो गोश्त वग़ैरह। हाणे ही जेको आहे बी कॉम्प्लेक्स प्रिवेंट वेरियस स्किन डिजीज़, ई चमड़े जी जेके केतिरियूं बीमारियूं आहिनि उन्हनि खां बचाए थो। कीप अस नर्वस सिस्टम हेल्दी, जेको तंती सिरिश्तो आहे उनखे पिणु मज़बूत रखे थो। एंड प्रिवेंट्स बेरी ही बेरी बीमारी। हाणे जीअं मिसाल जे तौरु विटामिन ए में पाण पढ़ी आयासीं त विटामिन ए जेको आहे सो असांखे नाइट ब्लाइंडनेस खां बचाए थो, त बेरी बीमारी खां बी कॉम्प्लेक्स बचाए थो। विटामिन सी जे बारे में पढ़ंदासीं। विटामिन सी जेको आहे उहो मुहैया थिए थो, उनजो सोर्स आहे ऑरेंज यानी नारंगियूं, गोवा जैतून, लीमन्स, मेनली सिट्रस फ्रूट्स एंड वेजिटेबल्स, यानी चए थो ऑरेंज, गोवा, लीमो ऐं जेको रस वारा मेवा ऐं भाॼियूं आहिनि उन्हनि मां मिले थो। इन जो कमु कहिड़ो आहे? स्ट्रेंथ इम्यूनियम सिस्टम, इम्यूनियम सिस्टम जेको आहे उनखे मज़बूत करे थो। एंड प्रिवेंट डिजीज़ कॉल्ड स्कर्वे, यानी स्कर्वे जहिड़ी बीमारी खे बचाए थो। हाणे हिते हर हिकु वाइटामिन जी अलॻि बीमारी आहे, उनखां हू वाइटामिन प्रिवेंट करे थो, असांखे बचाए थो, प्रोटेक्ट करे थो। उनखां पोइ असांखे इहो यादि रखिणो आहे त वाइटामिन वाइटामिन कहिड़ी बीमारी खां बचाए थो, छाकाणि जो मुख़्तलिफ़ क़िस्म जे क्वेश्चन्स में इहो असां वटि ईंदो आहे। त उनखां पोइ विटामिन डी आहे। विटामिन डी मिल्क, कॉड लिवर ऑयल, मच्छी जे जेरे जो तेल एंड सनलाइट, सिज जी रोशनी वग़ैरह मिले थो। स्ट्रेंथ बोन्स एंड टीथ, ॾंदनि हॾनि खे मज़बूत करे थो। एंड प्रिवेंट डिजीज़ कॉल्ड रिकेट्स जहिड़ी बीमारीअ खां बचाए थो। हाणे ही ॾिसो असांखे रिकेट्स जहिड़ी बचाए थो, जीअं सी स्कर्वे खां, ए जेको आहे नाइट ब्लाइंडनेस खां, राति जे अंधेप खां, त डी जेको आहे रिकेट्स खां बचाए थो। उनखां पोइ विटामिन के आहे। विटामिन के फ्रेश फ्रूट्स एंड वेजिटेबल्स, यानी ताज़ा मेवा आहिनि भाॼियुनि में मिले थो। इंक्रीज एंड असिस्ट प्रोडक्शन ऑफ प्लेटलेट्स में वाधारो करे थो, विच क्लॉट ब्लड, जेके रत खे वहण खां रोकनि थियूं। उमेद था करियूं त हीउ हिसो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। ईंदड़ हिसे में पाण जेको मिनरल्स जे बाबति पढ़ंदासीं। तेसिताईं जे लाइ इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।